पर असां वसाणाबाद पुल जे लॻ मौजूद आहियूं जिते मलाह बिरादरी जे माण्हुनि सोराह पुलिस ऐं एरिगेशन जे अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। असांखे ख़बर नथी पवे त कहिड़ा हाल केॾो था अचनि पिया। उहे कॾहिं पुलिस वटि वेठा चार गाॾियूं, असां मर्द मज़ूरीअ ते वञूं, कॾहिं मच्छीअ ते वञूं, पोयों बचा अकेला ड्रिजनि उहे डपनि उन्हनि जे लाइ वयल 20-30 सालनि खां वठी हिते वेठल आहियूं ऐं एरिगेशन जी ज़मीन में वेठा आहियूं। ॿेड़ी असांजी कंहिं ज़माने खां वठी हिते आहे, अॿनि ॾाॾनि खां वठी हिते मरी खपी विया आहियूं। जाणू अज़हर मरी मीरल गोपांग ऐं ॿिया तमामु असांखे तंग करे रहिया। पुलिस जो अटालोक आहे, एसी साहब समेत असांखे माना तमामु तंग करे रहिया आहिनि। असांजे बचनि ॿारनि खे तमामु ज़लील करे रहिया आहिनि। मीर मोदी जा माण्हू मक़सदु असांखे तंग करे रहिया आहिनि। कमदार कड़ा जेके आहिनि, पुलिस गुज़िरियल ॾींहुं असां वटि जेको अची रहिया आहिनि ऐं ज़ोरी भई लॾो पटियो हितां हलो, तव्हांजो छा आहे हिते। असां ग़रीब आहियूं, तारीख़ असांखे तंग कया। मीरनि जे माण्हू चवंदा लॾो पटियो, लॾो काॾे असां पटे वञूं, असां ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं। असां वॾे अरसे खां वठी नारा केनाल जी गवर्नमेंट जी एरिगेशन खाते जी पईअ में वेठा आहियूं, जॾहिं त जेके मीरनि जा कमदार आहिनि उहे राति ॾींहुं असांखे हितां लॾाइण चाहिनि। कैमरामैन इमरान अली मलाह सां गॾु ख़ालिक़ मलाह, सिंध TV न्यूज़।